मां गरीब मिसकीन आहियां। मां पंहिंजी भाइटीअ जी शादी थो करायां। मूं वटि न ॾाज जी वसियत आहे न मूंखे कमरे जी वसियत आहे। मां हिकिड़ो मुंहिंजो अबो बि फोत थी वियो आहे, मुंहिंजा भाइर बि फोत थी विया आहिनि, मुंहिंजी भेण बि फोत थी वई आहे। हिन वक़्तु मुंहिंजी अपील तव्हां इन्हनि खे सभिनी खे आहे, मां ग़रीब जी मदद कयो। मां वटि का वसियत कान्हे का, न ॾाज जी वसियत आहे न मूंखे कमरे जी वसियत आहे। बहरहाल हथ ॿधी सभिनी खे अर्ज़ु थो कयां त मां ग़रीब जी अपील ॿुधी वञे। मूं वटि ॿी का बि वसियत कान्हे, हिकिड़ो कमाईंदड़ आहियां, 8-9 भाती। तव्हां जंहिं भाटीअ जी शादी करायो था उनजे पीउ जो नालो छा आहे? उनजो साईं सईद अली। उहो पाण आहे? न साईं, उहो फोत थी वियो आहे। उहो फोत थी वियो आहे? जी जी। तव्हां कॾहिं शादी आहे हुनजी? हिन महीने 27-28 तारीख़ ॿुधायो। तव्हांजो हाणे छा मुतालबो आहे? असांजो मुतालबो इहो ई आहे त असांजी मदद कई वञे, न मूंखे ॾाज लाइ का मदद मुंहिंजी कई वञे, का कमरे लाइ मुंहिंजी मदद कई वञे। मूं वटि ॿी का वाह कान्हे, मूं वटि ॿियो को बसि कोन्हे। मुंहिंजो पीउ वालिद साहिबु पीपीआई जो पुराणो जियालो हुयो, उहो न कोड़ा खाधा, जेल में हुयो। बहरहाल असांजी अपील साईं वारनि सभिनी खे आहे, जेको बि मुंहिंजी ॿुधे थो तव्हां उन्हनि खे मुंहिंजी अपील मुंहिंजी मदद कई वञे। हथ ॿधी अर्ज़ु थो कयां मुंहिंजी अपील ॿुधी वञे। तव्हांजी 27 तारीख़ शादी आहे? जी जी। दर्द मलाल दे किसी दर्दमंद के काम आ, किसी डूबते को चाल दे। किसी दर्दमंद के काम आ, किसी डूबते को चाल दे। ये निगाह मस्त की मस्तियां, ये निगाह मस्त की मस्तियां किसी बदनसीब पे डाल दे। किसी दर्दमंद के काम किसी डूबते को चाल दे। किसी दर्दमंद के काम किसी डूबते को चाल दे।